वफ़ाक़ी ॻणप खाते महांगाई बाबति हफ़्तेवार रिपोर्ट जारी करे छॾी आहे। जारी कयल रिपोर्ट मूजिबि मुल्क में हफ़्तेवार महांगाई में 1.93% वाधारो थियो आहे। महांगाई जी मजमूई सालियानी शरह डबल डिजिट में 12.15% थी वई आहे। ॻणप खाते मूजिबि हिकु हफ़्ते में 28 ज़रूरी शयुनि जे अघनि में वाधारो रिकॉर्ड कयो वियो, जॾहिं त 8 शयूं सस्तियूं ऐं 15 जूं क़ीमतूं मुस्तहकम रहियूं। हिकु हफ़्ते दौरान डीज़ल 54.71 ऐं पेट्रोल 17.86% महांगो थियो, जॾहिं त LPG अघनि में 8.61% वाधारो थियो। हिकु हफ़्ते दौरान टमाटा 9.35, पटाटा 4.13, बसर 3.84 ऐं आना 3.77% महांगा थिया, जॾहिं त गोश्त, बाकरो गोश्त, ब्रेड बि महांगी थी। इदारे मूजिबि कुकुड़, अटो, गेहूं ऐं कुकिंग ऑयल जे अघनि में लाथ रिकॉर्ड कई वई, जॾहिं त थूम 3.78 ऐं केला 3.49% सस्ता थिया।